कराची में खबर इंदा लुत गडा मलीर जे इलाइक़े मुराद मेमण ॻोठ में तहरीक लबैक पाकिस्तान जे तरफ़ा मेमण ॻोठ में रमज़ान मुबारक जे महीने में बचत बाज़ार लगाई वई। बचत बाज़ार में वॾे तइदाद में माण्हू ख़रीदारी कई। हुकूमत सिंध तरफ़ा लॻल बचत बाज़ार में गिदरनि खां सवाइ का बि शइ मौजूद न हुई। इलाइक़े जे मोज़िज़नि शिकायत ॾींदे चयो त कुझु ॾींहं अॻु MP यूसुफ मुर्तज़ा कमिश्नर कराची DC मलीर दौरो बि कयो, पर बचत बाज़ार जे नाले ते अवाम सां मज़ाक कयो वियो आहे। उन मौक़े ते कराची रूरल नेटवर्क सेक्रेटरी सलीम मेमण ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त अवाम खे फ़ाइदो ॾियण जे बजाय मलीर जे अवाम सां मज़ाक कयो पियो वञे। हिननि वज़ीर आला सिंध ऐं आला इख्तियारनि खां अपील कई आहे त बचत बाज़ार खे फ़ाल करे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 तालिब हुसैन 0317131096। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।